अस्सलाम यूट्यूब दोस्तों में तव्हांखे असां हूंदा आऊं आहियां जुमन चिंजणी। दोस्तों अॼु उर्दू अदब जा जेके सो नावल आहिनि हिकिड़े लेखक ख़ालिद जावेद जा। सो हीअ आहे ख़ालिद जावेद, जंहिंजो सुठो नालो आहे, वॾो नालो आहे, जंहिंजा ॿ नावल्स आहिनि जेके मतिलबु मशहूरु नावल्स आहिनि। हिकिड़ो आहे नेमत खाना। नेमत खाना जेको आहे सो जंहिंखे विनर ऑफ द JCB प्राइज़ फॉर लिटरेचर 2022, हीअ इंडिया जो हिकिड़ो वॾो जेको आहे सो प्राइज़ आहे जेके हिन खे मिलियो आहे। हिन अंग्रेज़ी में हिन जो तर्जुमो शम्स रहमान फारूकी जो पुटु कयो आहे। शम्स रहमान फारूकी वॾो नालो आहे। हीअ जेको आहे सो मां सिंधीअ में इन करे जेको आहे सो हिन जो पेश कयां जो थी सघे मुंहिंजा उर्दूअ जा दोस्त घटि हुजनि हिन यूट्यूब ते, इन करे मां सिंधीअ में हिन जो थोरो पेश कयां। ख़ालिद जावेद वॾो नालो आहे। ऐं नेमत खाना जेको आहे सो फ़ारसी लफ़्ज़ आहे। नेमत खाना, नेमत खाना असां चवंदा आहियूं बोरची खाने खे, रंधिणे खे, रिध पचाई जाइ खे, हीअ फ़ारसी लफ़्ज़ आहे नेमत खाना। हिन जे बारे में ॾाढी तारीफ़ ॿुधी आहे, ॾाढो सुठो नावल आहे। ऐं जॾहिं थी अरसलान और बहज़ाद जेको आहे सो हीअ बि हिकिड़ो ज़बरदस्त नावल आहे, ॾाढो सुठो नावल। ख़ालिद जावेद जेको आहे सो हीअ आहे असांजो ख़ालिद जावेद। हिन जो अॻु में बि जेको आहे सो मौत की किताब जे नाले सां नावल आयो आहे, हुयो ॾाढो सुठो नावल आहे। हीअ शम्स रहमान फारूक जा लफ़्ज़ आहिनि त ऐसा नावल उर्दू अंग्रेज़ी ज़बान में भी नहीं लिखा गया। हिन उर्दू में बि न लिखियो वियो आहे पियो दफ़ो, ऐं हिन जो जेको आहे सो इंग्लिश में न लिखियो वियो आहे। हीअ जेको आहे सो जेको आहे हिन जो तर्जुमो आहे जेको आहे पैराडाइज़ ऑफ फूड, जेको शम्स रहमान फारूकी जे पुटु जेको आहे सो कयो आहे। फारूक जेको उन कयो आहे ॾाढो बारान फारूक ई कयो आहे तर्जुमो, जंहिंखे माना 6 लख रुपया 25 लख रुपया हिंदुस्तानी जेको इनाम मिलियो आहे, ऐं पाकिस्तानी 66 लख रुपया थींदा हिन खे हिन नाविल ते जेको आहे सो नेमत खाना ते हिन खे इनाम मिलियो आहे। हीअ तव्हां मथां हिन जो जेको सो कैप्शन पढ़ी सघो था त हीअ उतां जो आहे, ॾाढो ज़बरदस्त छपाई आहे। जॾहिं त हीअ किताबु उर्दू जी किताबु आहे, ऐं हीअ हिन जी जेका प्राइज़ आहे जेको आहे सो 336 जेको आहे सो 337 पेजनि ते मुश्तमिल, सॉरी 437 पेजनि ते मुश्तमिल नावल आहे। ऐं जॾहिं त हिन जी जेका प्राइज़ आहे, प्राइज़ ॾाढी जेको आहे सो तमामु महांगो 1500 रुपया। जॾहिं हिन बुक वारनि सां जेको आहे असांजो राब्तो थियो, हिन जेको आहे सो नवीद स्क्वायर उर्दू बाज़ार वारे सां, बुक टाइम वारनि सां, सिटी बुक पॉइंट वारनि सां जब राब्तो थियो त हिन खे चयो आहे एॾी क़ीमतूं तव्हां किताबनि जूं छो रखियूं आहिनि। त हिन जो चवणो त असां हिकु त जेको आहे सो ॾींदा आहियूं लेखक खे, रॉयल्टी ॾींदा आहियूं, उनखे पैसा ॾींदा आहियूं, इन करे हिन जूं क़ीमतूं एॾियूं वॾियूं रखियूं आहिनि। हीअ तव्हां जेकर वठणु चाहियो ख़ालिद जावेद जा किताब, त कंहिं बि बुक फेयर किताबी मेले तां वठो, उते तव्हांखे अधु क़ीमत ते मिलंदा, न त हीअ किताब ॾाढा महांगा आहिनि, ॾाढा तव्हांखे महांगा मिलंदा। हीअ जेका आहे सो मौत की किताब ॾाढो ज़बरदस्त हिन जो नावल आहे। इहो मूं हिकिड़ो इहो पढ़ियो आहे। ॿिया हीअ जेके आहे सो हाणे ॿ आहिनि, इहे मूं न पढ़िया आहिनि। हिन जा तज़िया मां ॿुधंदो आहियो आहियां, तज़िया पढ़ंदो आहियो आहियां। हीअ डस्ट कवर सां पकी बाइंडिंग सां ॾाढो सुठे नमूने सां छपियल आहे। नावल जे बारे में वधीक मां पढ़ियो न आहे, मां पढ़ी बाक़ी हिन जे बारे में मूं जेको आहे सो हिननि में रिसालनि में या फेसबुक ते इन्हनि ते हिन खे पढ़ियो आहे, यूट्यूब ते थोरो ॿुधो आहे। हिन जी 1200 रुपया क़ीमत आहे, 350 पेजनि त हीअ तव्हांखे अधु क़ीमत ते कंहिं बि बुक फेयर तां मिली वेंदा। बाक़ी हीअ तव्हांखे 1000 1200 ताईं जेका आहे सो दुकान तां मिलंदा, ॾाढा महांगा मिलंदा। हीअ नेमत खाना जेको आहे सो हिकिड़ो ज़बरदस्त शानदार नावल आहे, ॾाढे सुठे नमूने ख़ालिद जावेद जो जेको कलम आहे ॾाढो भलो आहे, ॾाढो सुठो हुन जो ॾांहुं आहे लिखण जो। ख़ालिद जावेद जेको आहे सो हे हुन जा लफ़्ज़ आहिनि त ख़ालिद जावेद का नाम उर्दू फिक्शन उनके कुछ नामों में शुमार होता है, जिसका तारफ़ कराते हुए कोई बतलाओ कि हम बतलाएं कि क्या, मिसरा ज़हन में आ जाता है, सिर्फ इतना समझ लिया जाता है काफ़ी होगा। ख़ालिद जावेद के नाम बगैर मुआसर उर्दू फिक्शन तारफ़ ही नामुमकिन है। आप जामिया इस्लामिया नई दिल्ली में शोबा उर्दू के वाबस्ता हैं और अब तक उनकी कई किताबें पाक व हिंद में शाया होकर अपनी ज़बान बयान और फ़िक्र के ताक़ुब में बायस मुआसर उर्दू फिक्शन अपना इनफराद मुतयन कर चुके हैं। मौत और तैरगी के महीना सुनात हकीकी मुहब सुनाने हकीकी और हम घटते बढ़ते फासला खलाकाना सर्द मोर दानिशाना दरमंदी का ख़ालिद जावेद फिक्शन के नया आफ़ाक़ा पता देती है। हीअ ख़ालिद जावेद जे हवाले खां ॾाढा ज़बरदस्त किताब आहिनि। वीडियो तमामु वॾी थींदी पई वञे, तव्हां दोस्तनि खे बोर बि न आहे करिणो। हीअ ज़बरदस्त आहिनि, हिननि ते मां अलॻि अलॻि हिकु हिकु नाविल ते पढ़ी करे तर्जुमो रखंदुसि त हीअ नाविल जो पस मंज़र ख़ासि करे हीअ नेमत खाना जंहिंजो मशहूरु आहे
नेमत खाना जे इनाम बि हिन खे मिलियो आहे हिंदुस्तान जे 16 सूबनि मां 8 ॿोलियुनि मां ही फस्ट प्राइज़ हिन खई आहे। त हिन नावल में कुझु हूंदो, बाक़ी हिन जे बारे में अञा कोई न सोची सघिजे। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश कबी लाइक कमेंट शेयर करण जी। तव्हांजा लख लाइक, ख़ुशि रहो, आबाद रहो साथियो।